हिते परेशान पिया कनि। जेका बि आवाम आहे जेका किराया भाड़ा भरे का किथां खां आई आहे त का किथां खां आई आहे ऐं इहे हिते ई रड़ माण्हू इहो ई चवनि था त असीं किराया भाड़ा भरे अचूं था जेको वरी तव्हां वापसि हलिया था वञूं ऐं असांजो माना को बि कार्ड कोन थो थिए। हे चवनि था सर्विस न आहे। सर्विस छो न आहे? सर्विस आहे ऐं अगरि हिननि खे वारो नथो अचे डिवाइस होल्डरनि खे त डिवाइसूं खणी वञनि हलिया त उते उन जॻह ते वरी ॿिया अचनि डिवाइस होल्डर। जेको आवाम जो पैसो आवाम खे मिले, ग़रीबनि जो पैसो ग़रीबनि ते पुॼे ऐं कुझु हिते माण्हू बीठल हिननि खां पुछूं था इहे छा था चवनि? छा था चवनि? हींअर छा पिया चवनि? सर्विस कोन्हे। घणो टाइम थियो तव्हांखे हिते? 6 बजे खां आया आहियो, माना चवंदा सर्विस आहे ई कोन का। इन में विच में ॿियो को हुननि कुझु कोन चयो? या टीम अचे थी या को अचे थो? छा चयूं? न अॼु सुबुह खां वठी सर्विस कोन्हे या? अच्छा अच्छा 1000 रुपया ॾियो त माना अॼु पैसा कढूं था, न त पैसा कोन कढूं? 1000 रुपया ॾियो तव्हांजा पैसा निकिरंदा, न त सर्विस न आहे हिते। के असांखे 500 1000 रुपया जे तव्हां न कटौती कंदा ॾींदा असांखे कटौती करण त ही असीं डिवाइसूं कोन हलाईंदासीं। भले टीमूं अचनि, छा बि थिए, कुझु बि थिए, असां इहो सर्विस माना बंदि करे वेठा हूंदासीं ऐं पैसा कोन हलाईंदासीं।